अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे बारे में अॼु तव्हांजे लाइ वॾी ख़ुशख़बरी आहे। तव्हांखे हिन नंढड़ी वीडियो में ॾिसंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों, तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थी चुकियूं आहिनि। दौलाब ड्रामो जो प्रोमो अची चुकी आहे ऐं उन जी एपिसोड 1 तारीख़ ते हलायो वेंदो, यानी 1 अक्टूबर ते हलायो वेंदो। दोस्तों, असां तव्हांखे चई रहिया हुआसीं त 1 तारीख़ ते हलायो वेंदो। दोस्तों, तव्हां इन प्रोमो खे यूट्यूब ते सर्च करे तव्हां ॾिसी सघो था। दोस्तों, ही ड्रामो दौलाब ड्रामो तमामु ज़बरदस्त कहानी आहे ऐं तमामु ज़बरदस्त ड्रामो। तो इन में सुठा अदाकार भी कम करे रहिया आहिनि। आज़म मेघल, उम्मीद अली कलवड़ ऐं बिलाल खोखर ऐं खूनी माण्हू ऐं ॿिया सिंध जा केतिरा ई पुराणा अदाकार भी इन में आहिनि। दोस्तों, जेको ओठो आहे उहो आज़म मेघल सां दुश्मनी निभाईंदो इन ड्रामे में। आज़म मेघल ओठे जा माण्हू मारींदो, पोइ ओठे जा होश ख़ता थी वेंदा। दोस्तों, अहिड़े हिसाब सां कहाणी आहे। तमामु ज़बरदस्त दौलाब ड्रामे जी कहाणी आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों रेस नवाब खान भी आहे, जो पंजाब परावे में किरदारु अदा करे रहियो हो। रेस नवाब खान उहो भी हिन दौलाब ड्रामे में आहे। ऐं एजाज़ मला तकरार ड्रामे में, जेको तकरार ड्रामे में हुयो, वक़्त जो किरदारु अदा करे रहियो। दोस्तों, उहो भी हिन ड्रामे में आहे। ऐं दोस्तों, शमाम मंगी भी इन में आहे ऐं मुर्क जान इन ड्रामे में भी आहे। ऐं ॿिया सिंध जा पुराणा अदाकार फीमेल इन में भी आहिनि। दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं शेयर कंदा, काफ़ी दोस्तनि ताईं ही वीडियो पुॼाईंदा। दोस्तों, असांखे ॾींदा हाणे इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के ईंदड़ वीडियो में। अगर मुंहिंजे यूट्यूब चैनल ते न आहे त उनखे ज़रूरु सब्सक्राइब कजो। ख़ुदा हाफ़िज़।